मूंखे सबक न पढ़ाया थी। मां जेको चई रहियो आहियां वो कर। न सुल्तुअ खे हितां लॾाए, न त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। मां उनजे घर खे बाहियूं ॾेई छॾींदुसि। हाणे घणी ॼाड़ी न हण, इज़त सां हल मासी मुरादीअ ॾे त इहो ॿार केरु आहे? ॿार? छाजो ॿार? कंहिंजो ॿार? घणो हाणे ज़िद न कर। जे घणो ज़िद कंदीअ न त हिन ॿार सां गॾु तूं बि मारजी वेंदीअ। सुठो अथई त माठ मीठ में हल त इहो ॿार ज़ाया कराए अचूं। जेसी ताईं तू थाडू नहीं विचू मैं हिकड़े को न मरेसा न तू सा मेरी शादी कौन करवासो। तो इंदे लाखे ना बा मरण दे ला तैयार थी वन, या ते को मरेसा या पोड़े खगे को। बाबा कलमा भर बस, कलमा भर। मैं देर का नहीं काड़े यार वो सदोरी सच में उम्मीद सां आहे। छा सुल्तान तुझो दिमाग तो ठिकाने ते आहे? तू चई छा थो? इहो सच आहे परू, सदोरी वॾी वेदन में आहे। ही छा आहे? ही मैडम तुझे घर वारे तुझे लाए लव लेटर लिखी मोकलियो। छा मतलब? मतलब इहो त तोखे तुझे घर वारे तलाक ॾेई छॾी आहे ऐं पंहिंजी जान हमेशा हमेशा लाइ आजी करे छॾियईं। बाबा मुखे कसम आहे पंहिंजी इज्जत जो, जे करे अॼु सदोरी असांजे मुंह मथां दांगी मले वई, जेकॾहिं मुंह जो ॿूटियूं ॿूटियूं करे लाश कुतनि खे न खारायो त मुंहिंजो नालो बि परू न आहे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।